नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत इन अहम ख़बर से करे रहिया आहियूं त एकताई सकाफ़ती ॾींहं के हवाले से सिंधी टीवी चैनल के मालिकनि ऐं नुमाइंदनि की कराची में KTN जी हेड ऑफिस में अहम गॾिजाणी थी आहे। गॾिजाणी में मेहरान टीवी के सरवाण गुलाम नबी मोराई, KTN के CEO मोहम्मद अतर काज़ी, सिंध टीवी के MD अजित कुमार, आवाज़ टीवी के CEO M फैज़ बिरोही, धरती टीवी के डिप्टी MD शौकत ज़रदारी ऐं ॿियनि शिरकत कई आहे। नाज़रीन, गॾिजाणी में 2 दिसंबर ते एकता ऐं सकाफ़ती ॾींहुं गॾियल तौर ते मल्हाइण ते इतफ़ाक़ कंदे मुख्य तक़रीब कराची प्रेस क्लब वारो मुनक़द करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। गॾिजाणी में शरीक अॻवाननि चयो आहे त सकाफ़ती दिहाड़ो सिंधियुनि जो क़ौमी कार्य आहे, जंहिंमें सिंधी माण्हू वधि खां वधि शिरकत कनि। नाज़रीन, तव्हांखे हिकु भेरो ॿियो ॿुधाईंदा हलूं त एकता ऐं सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां सिंधी टीवी चैनल जे मालिकनि ऐं नुमाइंदनि जी कराची में KTN जी हेड ऑफिस में अहम गॾिजाणी थी आहे। गॾिजाणी में मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई, KTN जे CEO मोहम्मद अतर काज़ी, सिंध टीवी जे MD अजित कुमार, आवाज़ टीवी जे CEO M फैज़ बिरोही, धरती टीवी जे डिप्टी MD शौकत ज़रदारी ऐं ॿियनि शिरकत कई आहे। नाज़रीन, गॾिजाणी में 2 दिसंबर ते एकता ऐं सकाफ़ती ॾींहुं गॾियल तौर ते मल्हाइण ते इतफ़ाक़ कंदे मुख्य तक़रीब कराची प्रेस क्लब वारो मुनक़द करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। गॾिजाणी में शरीक अॻवाननि चयो आहे त सकाफ़ती दिहाड़ो सिंधियुनि जो क़ौमी कार्य आहे, जंहिंमें सिंधी माण्हू वधि खां वधि शिरकत कनि। नाज़रीन, अॻवाननि वधीक चयो त हर साल जीअं हिन साल भी एकता ऐं सकाफ़ती दिहाड़ो भरपूर नमूने सां गॾियल तौर ते मल्हायो वेंदो ऐं उन जी मुख्य तक़रीब गॾियल तौर ते मुनक़द कई वेंदी।